बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वर्स। उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती ऐं तव्हांजो पंहिंजो सागो इमरान अली मेवान लाइव अचण जा ॿ खां टे मक़सद सोचियमि त दोस्तनि सां कुझु ॻाल्हियूं शेयर करे वठां। डिस्क्रिप्शन में बि मुंहिंजो लिखियलु आहे त शहीद सहाफ़िन सां आख़िर इंसाफ़ कॾहिं थींदो, या इंसाफ़ थींदो बि या न। पहिरियां साफ़ ई त असीं छॾे था ॾियूं। अलाए केतिरा शहीद थिया सिंध में, वॾियुनि वॾियुनि ग्रुपनि जा, वॾियुनि वॾियुनि अख़बारुनि जा। असीं उन्हनि खे त थोरो साइड था करे छॾियूं, चलो ठीकु आहे, उहे इलाही पुराणा थी विया। पर रीसेंट जेके असांजा ॿ सहाफ़ी, जान मोहम्मद महर जेको हेॾे वॾे ग्रुप सां लॻा पियल, उन खां पोइ अचूं था असीं असगर खंड जेको उन ग्रुप जी कंहिं अख़बार सां लॻा पियल। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए, वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त उन्हनि जे केस जी पोइवारी हाणे आउं सम्झां थो न पई थिए। टियों सहाफ़ी हैदराबाद जो इलियास वारसी, असगर खंड, जान मोहम्मद महर, इलियास वारसी। इलियास वारसी ज़ाती तौरु उनजो कहिड़ो बि फ़ैल हुजे, पर कीअं क़तलु थियो, उन जा क़ातिल केरु हुआ, उन जे बारे में हर आउं सम्झां थो शइ अञा हिडन लॻी पई आहे, ॿुझारत बणिजी पई आहे। उन जी फैमिली, उन जो जेको औलाद आहे, उन जी हालत अहिड़ी आहे जो आउं कोशिशि कंदुसि त हिकिड़ो प्रोग्राम उन जी फैमिली सां ज़रूरु कयां, अगरि मूंखे मौक़ो मिलियो या हुननि जी फैमिली तरफ़ां इजाज़त मिली त। उन खां पोइ चवंदा जान मोहम्मद महर, ऐं सम्झां थो त पूरे सिंध में अहिड़ो को सहाफ़ी, अहिड़ो को दिलेर सहाफ़ी बिल्कुलु न हूंदो। जेके जेके रिपोर्ट्स जान मोहम्मद महर ॾिनियूं, जेके जेके कम जान मोहम्मद महर कया, ऐं सम्झां थो त दुनिया जे वॾनि में वॾे सहाफ़िन में शुमारु थिए थो। कीअं उनखे क़तलु कयो वियो बेदर्दी सां, कीअं उन जे मतिलबु लफ़्ज़ न आहिनि, पर आख़िर उन सां इंसाफ़ थींदो या न, केरु इन जो जवाबु ॾींदो। जंहिंखां पुछंदो चवंदो असांखे त ख़बर कोन्हे। हे हेॾियूं वॾियूं सहाफ़ती तंज़ीमूं, हेतिरा वॾा मीडिया फोरम, हेतिरी वॾियूं फंडिंग, हेतिरा सारा प्रेस क्लब, पंहिंजे सहाफ़ी खे इंसाफ़ नथा ॾियारे सघो यार। आम इंसान खे छा इंसाफ़ ॾियारींदो अथई। जान मोहम्मद महर जो क़तल कीअं थियो, कंहिं कयो, ऐं सम्झां थो काफ़ी माण्हुनि खे ख़बर बि हूंदी, पर पोइवारी आउं सम्झां थो सही न पई थिए। इन करे बिल्कुलु माठ आहे, बिल्कुलु माठ। को नालो कोन्हे जान मोहम्मद महर जो, कहिड़ो बि फने खान सहाफ़ी हुजे उहो बि फ़िलहालु माना जान मोहम्मद महर खे विसारे वेठो। असगर खंड जी बि इहा ई हालत आहे, को नालो वठण लाइ तयारु कोन्हे। असगर खंड त ख़ैरपुर जे हिकिड़े नंढड़े शहर जो रिपोर्टर हो, ग़रीब माण्हू हो। उन जे पोइरनि जो छा हाल आहे, जान मोहम्मद जे पोइरनि जो छा हाल आहे, छा कंहिंखे ख़बर आहे? छा के वॾा सहाफ़ी जेके वॾी बगलूं था आणनि, बगलूं, असां सहाफ़िन लाइ हीअं करे छॾियो, असां सहाफ़िन लाइ हूअं करे छॾियो, इहे बगलूं चइबो न, ॿियो छा चइबो? छा उन्हनि कुझु कयो आहे? छा उन्हनि जान मोहम्मद महर ते को हिकिड़ी का अहिड़ी स्टोरी या का अहिड़ी न्यूज़ या का अहिड़ी शइ आवाम खे ॿुधाई आहे त बाबा जान मोहम्मद महर जे क़तल थियण खां पोइ हिन जे केस जो ही स्टेटस आहे, हिन केस जी ही हालत आहे, ही केस हिते पहुतल आहे, हिन केस ते ही कमु थी रहियो आहे? न, ज़ीरो, ठेंगो सफ़ा। उहो ॿाहिरि जा दानिश्वर असांजे जेके ॿ साहब, चांडियो साहब, ज़रदारी साहब, दानिश्वर बाबा, आउं त हुननि खे दानिश्वर चवंदो आहियां। सलाम आहे ॿिन्ही दानिश्वरनि खे, साईं सलाम आहे। अहिड़ो था ॻाल्हाइनि जा, ताड़ियूं ताड़ियूं, बाक़ाइदे ताड़ियूं, न बाक़ाइदे ताड़ियूं चई बि न, उहे ताड़ियूं ताड़ियूं हणियूं। लानत त हुजे, कुझु न हुजे, लानत त हुजे। आउं चवां थो लानत हुजे। ॿाहिरि वही बगलूं था हणो, अड़े पंहिंजे सहाफ़िन जी त भेणा कुझु कुर घुर लहो। छा था कयो ॿाहिरि वही? अचो न सिंध, छो नथा अचो? चलो भला उहे त ॿाहिरि आहिनि, कारो मुंहुं दांगीअ सां, जेको आहे सो आहे उन्हनि जो, ठीकु आहे। हिते जा सहाफ़ी छा पिया कयो अथई? ॿुधायो, को आहे अहिड़ो सहाफ़ी जेको जवाबु ॾे त जान मोहम्मद महर जो केस हिते पहुतो आहे, असगर खंड जो केस हिते पहुतो आहे, उन जे पोइरनि जी असां हीअ पुरघोर लधी आहे? यार छा था कयो? ख़ुदा जो वास्तो अथव यार, ॿियो कुझु न, पंहिंजे सहाफ़िन जी पुरघोर लहो। हेॾा मीडिया हाउस, हेॾियूं फंडिंगूं, हेॾियूं यूनियन ऑफ जर्नलिस्ट, ताला हणी छॾियो, ताला। ऐं चवंदो ऑफिसुनि खे ताला हणी छॾियो। पंहिंजो जॾहिं थिए थो को मामिलो त उन ते सभु निकिरी था अचो। ईअं था निकिरी अचो जा, ॼण बसि मुल्क लाइ वॾा तीर था हणी छॾिया, वॾा तीर। यार उहो इंसान जा बचा हुआ, जानवरनि जा बचा कोन हुया भाऊ, इंसान जा बचा हुआ।
कुछ ख़्यालु कयो पंहिंजे उन्हनि जो, कुझु ख़्यालु कयो। कापर घोर लहो उन्हनि जे वारसनि जी, उन जे क़तल, उन जे केस जी केरु त पुर घोर लहंदो? आख़िर इहे साफ़ तंज़ीमूं ई आहिनि न। ऐं सम्झां थो दोस्त इलाही नाराज़ बि थींदा ऐं ॾाढो मूंखे सम्झां थो प्रेशर बि थी सघे थो पवे त भई छा थो ॻाल्हाईं तूं, पर जेका रियलिटी आहे पंहिंजे दिलि खां पुछो त सचाई छा आहे। सचाई केरु ॻाल्हाए त सही न, केरु को हिकिड़ो साफ़ ई हेॾियूं बगलूं था आणनि, साफ़ ई हेॾियूं बगलूं, हीअं थी वियो फलां थी वियो हेॾां थी वियो होॾां थी वियो। अड़े बाबा पंहिंजे साफ़ जे लाइ त कुझु ॻाल्हायो। हैफ़ आहे ऐं छा चवां, माना मूं वटि त लफ़्ज़ ई कोन्हनि। केतिरो माना आउं त रोज़ु ॻाल्हाईंदो आहियां, रोज़ु वीडियो ठाहींदो आहियां, माण्हू सम्झंदा हूंदा त इमरान भाउ चरियो थी वियो आहे, अलाए छा पियो ॻाल्हाए, छा पियो वञे। पर बाबा रियलिटी आहे न, इहे सचायूं आहिनि, इहे कड़ियूं सचायूं आहिनि, कड़ियूं ज़हर वांगुरु इहे कड़ियूं सचायूं आहिनि। इन जो जवाबु ॾियणु ठहंगो, केरु जवाबु न ॾींदो, केरु बि न। पंहिंजूं बगलूं हूंदियूं, फलां थी वियो, हीअं थी वियो, हू थी वियो। हू ॿाहिरियां दानिश्वर साईं हुनजो पटको धूड़ कर, हुनजो पटको धूड़ कर, हुनजो पटको धूड़ कर, हुनजो पटको धूड़ कर। कंहिं बि ढंग जी ॻाल्हि ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि, कंहिं बि ढंग जी ॻाल्हि ते। ॿाहिरि वेठा आहियो न बाबा, त ॻाल्हायो त सही, फुटो त सही वात मां, त बाबा असांजो दिलेर साफ़ ई मरी वियो। काविश ग्रुप खे मां हिन ॻाल्हि ते मतिलबु ॾाढो हिकिड़ो ॾोही थो सम्झां, उहे बि माठ आहिनि। हाणे ताईं ॿारहों अचे पियो ख़ैर सां, हींअर अचे पियो ॿारहों साल जान मोहम्मद जी शहादत के, साल असगर खंड जी शहादत के पूरो थियो। वरी साईं हितां ॿ टे साहब बि वेंदा हुनजे घर ताईं, ॾाढो बगलू वॼाए, ॾाढो असां हीअं कंदासीं, असां हीअं कंदासीं, असां हूअं कंदासीं, असां हीअं करे छॾींदासीं, असां हीअं करे छॾींदासीं। बसि माना ईअं लॻंदो जो जान मोहम्मद महर जा कातिल फाई ते चढ़ी विया, ईअं लॻंदो बिल्कुलु। ॾिसिजो अथई जॾहिं ईंदो हिन जो ॿारहों ईंदो, जॾहिं साल पूरो थींदो त ज़ाहिरी आहे मेड़ाका त थींदा न साईं। फंडिंग कीअं अचे, मेड़ाका थींदा, फंडिंग लाइ मेड़ाका थींदा, बिल्कुलु थींदा। छो जो माल खपे, माल खां सवाइ त दुनिया आई कोन्हे न भाऊ, माल खपे, फंडिंग बि थींदी। त ॿारहों थींदो जॾहिं त वरी वेंदा बगलूं ॿ टे हणी, वरी साहब मोटींदा, वरी साल छुटो। ईअं हिकिड़ो साहब ई न, अलाए पहिरीं घणा ख़बर हूंदी। ऐं हिकिड़ो अदनाकार, ऐं हिकिड़ो सोशल वर्कर आहियां, पर ज़ाहिरी आहे दिलि ॿरे थो, अखियूं रत जा ॻोढ़ा रोइन थियूं त यार उन्हनि जो ॾोहो कहिड़ो हो, साफ़ ई भला गुज़ारे विया, अलाह साईं उन्हनि खे जन्नत नसीब करे। उन्हनि जे पोइरनि जी त ख़बर वठो, उन्हनि जे पोइरनि खे त भला कुझु ॾियो। केॾा विया फंड जेके मिलनि था, केॾा विया फंड। प्रेस क्लब हैदराबाद जो को उहिदेदार मूंखे इंटरव्यू ॾियण लाइ तयारु कोन्हे। लफ़्ज़ छा आहिनि, ऐं तव्हांखे ॿुधायां लफ़्ज़ छा आहिनि। चवंदा बसि तूं अची थो, ॾियारी हणी ऐं हलियो वञी थो। अड़े बाबा हक़ जा सवाल थो कयो, हक़ जा ताड़ियूं आहिनि, यकीन करियो ख़ुदा जो कसम। ऐं उन्हनि जे माना उन्हनि जी सोच ते ताड़ियूं थो वॼाया यार। लफ़्ज़ त ॾिठो, चए थो तूं अची थो, रुगो पंहिंजी ॾियारी हणी इहो पियो वञी। अड़े बाबा इहो पियो वञा, सवाल जा जवाब त ॾियो। केरु ॾींदो सवाल जा जवाब? तव्हां साफ़ ई आहे न, तव्हां ॾींदो न। तव्हांजो साथी गुज़रियो आहे, मुंहिंजो ज़ाहिर काविश में असीं कमु कंदासीं, जान मोहम्मद सां हिकिड़ो सुठो तालुक़ु हूंदो। ऐं हसीस हिकिड़ो टेलीफोन ऑपरेटर हूंदो काविश में। उन खां पोइ मार्केटिंग में आयासीं, महिनत कईसीं, इदारे खे कमाए बि ॾिनोसीं, पाण बि कमायोसीं। पोइ उहो इदारे असांखे कीअं चांहि जी मख वांगुरु कढी छॾियो, उहे पोइ वरी वॾो हिकिड़ो डेबिट आहे, मतिलबु वॾो हिकिड़ो मामिलो आहे, उनखे छेड़ियूं नथा छॾियो, जेको थियो सो थियो। पर शुक्र आहे सुठे टाइम ते मूव करे वियासीं, पंहिंजे कम जे तरफ़ अची वियासीं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जो ॾिनल सभु कुझु हींअर आहे। जॾहिं स्टेबल थिया आहियूं त थोरो ॻाल्हाइण जहिड़ा थिया आहियूं त साफ़ हिन लाइ ॻाल्हायूं था। भले साफ़ या न आहियां, पर साफ़ हिन जे लाइ ॻाल्हाइण ऐं उनजो हक़ सम्झां थो, साफ़ हिन लाइ कुझु करणु पंहिंजो हक़ सम्झां थो। पर ज़ाहिरी आहे वसाइल न आहिनि। ऐं एतिरे नंढे थोरे वक़्त में पंहिंजे कारोबार खे बि टाइम ॾियां थो, पंहिंजो प्रोग्राम बि कयां थो, ऐं धुर कोन आहियां। अलाह जो शुक्र आहे, अलाह जो करम आहे, ऐं कंहिं बि पासे जो धुर कोन आहियां। ऐं कोशिशि कंदो आहियां त ॿई मामला बराबरि रखां। इन जो सबूत मुंहिंजो कल्ह जो ऐं टियों ॾींहं जो प्रोग्राम तव्हांजे साम्हूं हूंदो। हिकिड़े ॾींहुं पहिरियों पार्टी जी अवामी जेका पंहिंजो इलेक्शन फॉलोअप हलायो, ॿिए ॾींहुं मूं GDA जो हलायो, हारण वारनि दोस्तनि जो हलायो। अचो मुंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हायो त सही। चलो अवाम ताईं हूअं त भला चलो अकेला तव्हांखे शर्म थो अचे ॻाल्हाइण में, भला ऐं सवाल थो पुछां, उन्हनि सवालनि जा का जवाब ॾियो। चैलेंज आहे, हैदराबाद प्रेस क्लब, मटियारी प्रेस क्लब, ऑल इन अवर जेके बि साहब जी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ खुलो चैलेंज आहे, खुलो वियो मूंसां जी ॻाल्हायो। सवाल कयां थो दायरे में, लिमिट जे दायरे में, न लिमिट खां ॿाहिरि न।
जेको सवाल लिमिट में हूंदो, जेके सवाल जो जवाब अवाम खे खपे, मुंहिंजो उहो सवाल तव्हां लाइ हूंदो। ॿियो जवाब अचो वियो जवाब आऊं थो हलायां लाइव प्रोग्राम तव्हां सां गॾु। अचो ॿियो आऊं मौजूदु आहियां, मुंहिंजो नंबर बि ID ते मौजूदु आहे। आऊं दोगलो कोन्हे आहियां, मुनाफ़िक़ कोन्हे आहियां, इन करे पंहिंजो नंबर मां ID में रखंदो आहियां, पंहिंजो नंबर मां प्रोग्रामनि में रखंदो आहियां। को बि दोस्त राब्तो करे सघे थो, को बि। माफ़ु कजो जज़्बाती कुझु मां घणो थी वियसि, पर ज़ाहिर आहे हिकिड़ो दिलि में रहे थो त यार साफ़ इंसान अहिड़ी हालत आहे त आख़िर आम माण्हू सां थींदो छा। बसि अच्छा, हुन खां पोइ अचूं था मटियारी मीडिया फोरम जो दोस्त वकील अहमद साहब। वकील साहब तव्हांखे तमामु घणी मुबारक हुजनि। हैदराबाद जेकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे तव्हांजी, उनजी मटियारी शाख जा तव्हां सदर थिया आहियो, तमामु घणी तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं मटियारी मीडिया हाउस जे उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजनि जंहिंजो ज़रे बराबरि इन में कंट्रीब्यूट हूंदो। पर ख़ुदारा तव्हां बि सोचो, तव्हांजे सहाफ़ी दोस्तनि जो क़तल, तव्हांजे सहाफ़ी दोस्तनि जे जेके क़तल थियल सहाफ़ी आहिनि, उन्हनि जो केस स्टेटस आहे छा? कुझु माण्हुनि खे ॿुधायो, वधीक न ॿुधायो, कुझु त ॿुधायो त बाबा हिते केस हले पियो। ख़बर ई कोन्हे, ख़बर ई गुम आहे, इलेक्शन हे हो फलां 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 फलां। त बाबा कुझु ख़्यालु कयो। सहाफ़ी सिंध सहाफ़ी इतिहाद, मटियारी मीडिया फोरम, घणेई मीडिया फोरम आहिनि, घणेई प्रेस क्लब आहिनि, सभिनी खे हथ जोड़े इल्तिजा आहे त पंहिंजे दोस्त, पंहिंजे सहाफ़ी, पंहिंजे यार, पंहिंजे मोहबती माण्हू मुमताज़ बुखारी साहब, तव्हां सां बि आउं मुखातिब आहियां, तव्हां सां मुखातिब आहियां। अली काज़ी साहब, आउं तव्हां सां मुखातिब आहियां। अशफाक आज़र साहब, आउं तव्हां खां मुखातिब आहियां। ख़ालिद चांडियो साहब, आउं तव्हां सां मुखातिब आहियां। नियाज़ खोखर साहब, आउं तव्हां खां मुखातिब आहियां। याकूब सुमरो साहब, आउं तव्हां खां मुखातिब आहियां। हर उन सहाफ़ी तंज़ीम, सहाफ़ी इदारो जे ज़िम्मेदार सां ऐं हर उन सहाफ़ी सां वर्किंग जर्नलिस्ट सां मुखातिब आहियां त ख़ुदारा क़तल थियल सहाफ़िन जी पोयरनि जी पर घोर लहो, क़तल थियल सहाफ़िन जी केस जो स्टेटस अवाम जे आॾो रखो। हींअर त ठीकु आहे, बरोदे क़यामत निशे जी पुछा थींदी, मूंखां बि थींदी, अव्हां खां बि थींदी, सभिनी खां थींदी। सो अॼु लाइ बसि एतिरो ई। तमामु घणो ॻाल्हाए वियुसि, माफ़ु कजो अगरि कंहिं दोस्त खे मुंहिंजो ॻाल्हाइणु बुरो लॻो हुजे या कंहिं तरह सां का अहिड़ी ॻाल्हि मुंहिंजे वात मां निकिरी वई हुजे। पाणी पीआं, ॾाढो हाणे गलो ख़ुशि थी वियो। आख़िर में हिकिड़ी इल्तिजा जेका हमेशह कंदो आहियां, मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कजो। तव्हां बि दोस्त ॾिसो था, तव्हां बि असांजे सहाफ़िन जे क़तल जे केसनि जी पोइवारी तव्हां बि करे सघो था। ॿियो कुझु नथा करे सघो त हिन प्रोग्राम खे शेयर कयो। मन लॻो कंहिं सहाफ़ती तंज़ीम ॾींहुं प्रोग्राम पहुची वञे, मन लॻो कंहिं सहाफ़ती इदारे जे सरबराह जे दिलि में का ॻाल्हि अची वञे त हुननि जे माण्हुनि जी, हुननि जे पोइरनि जी का पुरघोर लही वञे। हिकु भेरो ॿिन्ही लाइ दुआ कंदसि जा जेके सहाफ़ी अॼु ताईं शहीद थिया आहिनि, ॿाहिरि मुल्कनि जा, पंहिंजे सिंध जा, पंजाब जा, पूरी दुनिया में जेके मुस्लमान सहाफ़ी शहीद थिया आहिनि, अलाह पाक उन्हनि खे जन्नत नसीब करे। इन उम्मीद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।